अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिदायत सिंध न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी दादू पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत जो 1977 में हुकूमत जो तख़्तो ऊंधो थियण ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी तहलका सदर एम उमर पंवर, ख़ालिद मीरानी, रफ़ीक मीरानी, मुर्तज़ा कमरानी, आतिफ़ पिताफ़ी, ज़हीर सुमरो, अब्दुल जब्बार मेमण, डॉक्टर नूर नबी खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो तख़्तो ऊंधो करणु जमहूरियत लाइ राताओ हो। असां अॼु कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। रिपोर्ट फिदा पंवर, हिदायत दादू। थियो थियो